नासी इस्लामाबाद में अदालत पारां आपघाती धमाके में शहीद थियल अंजांग वधी 12 थी वियो आहे। अॼु मंझंदि धारे जे G11 वारे इलाइक़े में अदालत पारां आपघाती बमबार पाण खे गाॾी समेत धमाके सां उॾाए छॾियो। हमले में 12 ॼणा शहीद ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। सिक्योरिटी फोर्सेस बर वक़्त पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। जुडिशियल कॉम्प्लेक्स में मौजूद जजनि खे सख़्त सिक्योरिटी में रवानो कयो वियो। पुलिस ज़रियनि चवणु आहे त धमाके में भारतीय स्पॉन्सर्ड अफ़गान जे प्रॉक्सी फितनाए ख़ारिज मुलविस आहे। फुल प्रूफ सिक्योरिटी सबब आपघाती बमबार अदालत अंदर दाख़िल न थी सघियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। इस्लामाबाद में अदालत ॿाहिरां आपघाती धमाके में शहीद थियल अंजांग वधी 12 थी वियो आहे। अॼु मंझंदि धारे G11 वारे इलाइक़े में अदालत ॿाहिरां आपघाती बमबार पाण खे गाॾी समेत धमाके सां उॾाए छॾियो। हमले में 12 ॼणा शहीद ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। सिक्योरिटी फोर्सेस बर वक़्त पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। जुडिशियल कॉम्प्लेक्स में मौजूद जजनि खे सख़्त सिक्योरिटी में रवानो कयो वियो आहे। पुलिस ज़रियनि चवणु आहे त धमाके में भारतीय स्पॉन्सर्ड अफ़गानिस्तान जे प्रॉक्सी फितनाए ख़ारिज मुलविस आहे। फुल प्रूफ सिक्योरिटी सबब आपघाती बमबार अदालत अंदर दाख़िल न थी सघियो।